अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस्समीउल बसीर वआतैना मूसल किताब वजअलनाहु हुदल लिबनी इसराईल अल्ला तत्तखिज़ू मिन दूनी वकीला ज़ुर्रियत मन हमलना मा नूह इन्नहू कान अब्दन शकूरा वक़ज़यना इला बनी इसराईल फिल किताब लतुफ़सिदुन्न फिल अर्ज़ि मर्रतैन वलतअलुन्न उलुव्वन कबीरा सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। वडे आसा ईमानी जज्बे सा इमामुल अंबिया सरताजुल अंबिया जे मथा दुरूद शरीफ सलाह शरीफ पढ़ फरमा। अन्या वडे आवाज अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदन नबिय्युल उम्मी व अला आलिहि व सहाबिहि
असहाबिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम व अहलि बैतिहिम अजमईन वसल्लि कज़ालिका अला जमील अंबिया वल मुरसलीन। अज़ीज़ान गिरामी, बिरादरान इस्लाम, मौजूद हाज़रीन ए मौजूद सामीन, तहां वॾी मुबारक जे लाइक़ आयो जो अल्लाह ताला इन हेड़े पिर फितने दौर में तहां के कुरान अज़ीम जो ॿुधण नसीब फरमायो आहे। भाऊ फारूक अहमद साहब कुरान मजीद जो हाफिज ऐं कारी साहब, उन जो बाबो साईं चाचा अब्दुल गफूर भुट्टो साहब, भाऊ फारूक अहमद चाचो बणजी वियो ऐं चाचा अब्दुल गफूर ॾाढो बणजी वियो। हिकड़े मुजाहिद पुट मां उन्हीअ खे अल्लाह ताला बचड़ो ॾिनो आहे जेके अल्लाह साईं सालियो बणाई, जेको अनकरीब साईं इमदादुल्लाह साहब वटि सबक पढ़दो, जेको अनकरीब कुरान जो हिफ़्ज़ ऐं कुरान नाज़रा साईं अब्दुल मजीद साहब वटि कंदो। मां भी साईं जन वटि हिकड़ी रात रही आहियां, बरातियो लाइ भाऊ हबीबुल्लाह मरहूम असांजो सोटो नाथवान, तहांजी मोहब्बत काथे ठुल जेकाबाद, काथे कादरपुर घोट अर्श वारे पुजायो आहे। ये कुरान मजीद वडी हस्ती तव कादरपुर वारो, लोह के पारस लगी तो उन्हें के डंडी सोन बनाए, जे मर्द औरत जे दिलन ऐं कनन जे मथा कुरान मजीद जो आवाज पवंदो आहे तो उन जी दिल के अल्लाह साईं मुनव्वर बनाए छॾींदो आहे। कुरान मजीद में अल्लाह साईं फरमायो वइज़ा तुलियत अलैहिम आयात, ॾाढा नथा जो सुभान अल्लाह, ॿई हथ मथे खणी मां ॾिसां अञा वॾी आवाज़ सां इंशाअल्लाह ताला ये मस्जिद कुरान मजीद जे परवानन सां भरजी वेंदी। कुरान मजीद में अल्लाह सैय्य फरमायो वइज़ा तुलियत अलैहिम आयातु ज़ादतुम ईमाना, जे मुझे ईमान वारन बानन जे मथा मुझे न मिठड़े कलाम जो कुरान मजीद जो आवाज पवंदो आहे, बटण हितो लगल हुजे बल्फ तुंहिंजो घोटकीअ जे मेन शहर में हितो बटण हण त उते बल्फ बरंदो। यो बिजली में करंट आ, पर हिन कुरान मजीद जो करंट अञा मथी थी। ड्रोड़ंदा ईंदा
ईमान जा सलाद मां अल्लाह सही फुटाइंदो आयान, ईमान में वाधारो पैदा कंदो आयान। कुरान मजीद वडी हस्तिया ओ सिज के चमक मिलिया कुरान मजीद जे करे, चंद्र के चमक मिलिया कुरान मजीद जे करे, सितारा रोशनन त हिन कुरान मजीद जे करे। हुवल्लज़ी जअल अश-शम्स ज़ियाअन वल क़मर नूरा व क़द्दरहु मनाज़िल लित्तअलमू अदद अस्सिनीन वल हिसाब। नथो चए सुभान अल्लाह। चाचा अब्दुल गफूर निंड त नथी जागे दिल ठरई त ॿई हथ मथे खणी सुभान अल्लाह। मां ये समझ पंहिंजो सबक पंहिंजे वॾड़नि खे ॿुधायां। अजीजो एक कादरपुर वाला कुरान मजीद जा आशिक अल्लाह सही फरमायो मलाइको वञो त सही कादरपुर जे न इलाइके के घेरात कयो सही शाजो जला तकनतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ। कुरान पढ़ा त कादरपुर जे मथां रहमत जो मींहुं वसी। ये वडी हसिया ओ इन ज़ईफ़ इंसान जे कमजोर इंसान जे अंब जेतरी दिल में ये हेडो वडो कुरान मजीद महफूज करण वारो केरा नता हे कुरान मजीद में एडी ताकत एडो जलाल जो वडा पहाड़ मजबूत अल्लाह ताला फरमायो जबलो ले हवाल भला ता मुझे कुरान मजीद जो वजन खणी सकदो या न चे सही पुरदा पुरदा थी वेंदा से लऊ अनज़लना अल कुरान अला जबल तैया सामे ताकत ही ना है टुकड़ा टुकड़ा थी वेंदा जेस ताईं दुनिया में कुरान मजीद तेस ताईं क़यामत नहीं दी। साईं फरमायो जड़ी दुनिया में बशयूं हली वयूं त क़यामत बर्पा थींदी। एक हया बे कुरान मजीद हया मानो वयो बाकी बच्चो वनी है कुरान मजीदा निभाए उस कुरान मजीद से ताजा मां ठिकर भी सोना बनाइंदो मां चढ़ो हिन मुझे कुरान मजीद के जीअ में जायूं जी में जायूं हज़रत बिलाल सही कुरान मजीद के दिनियूं त अज भी उन्हीं जो नालो रोशन फरमाई उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून। भाई हथ मथे खणी मां ॾिसां
अन्या वडे आवाज सा अन्या ईमानी जज्बे सा ये कुरान मजीद जा पतंग परवाना अन भट्टन साहबन वाला असान नबी डिठो से न रसूल न अंबिया अलैहिस्सलाम डिठा न सा असहाबी डिठा से न आल बैत डिठा से असा डिठो आतला रही बफी चाहो ना तमाम भी ला रही बफी हुदल मुत्तकीन ओए कुरान मजीद डिठो आज में जरे बराबर भी शक ना है ट्रियों डी रात पन्ने आकिल शहर में 3 कलाक मिठो कुरान पढ़ो मेखे साहब जो पुट मोहम्मद कासिम भी हुयो मौलाना मोहम्मद कासिम आयो दाढ़ी सवारी ते हथ रखी चे पियो अजु बाबे जा रिकॉर्ड कायम करे छे मां जे मां में कुछ भी ना है कमाल हिन में आ सब कुछ नको मां पाजी तारीफ वाह जे लाए तो चवा द वाह थी रब राजी थी को मानू सुधरी पन असा जी निजात थी अल्लाह अकबर कुरान मजीद के जुमलो फरमाई उलाइका ला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफलिहून मुझा नबी ये ही हिदायत वारा थी ये ही कामयाब कुरान मजीद अंदर झोरो तो मुझे महबूब जो आमना जे लाल जो अंदर झोरो तो कुरान मजीद झोरो महबूब बीमारन के इलाज दस सही शामो दस्याम केड़ा बीमार केड़ा मरीज अल्लाह ताला फरमायो नुनज़्ज़िलु मिनल कुरआन मा हुवा शिफाअ व रहमतुल लिल मुमिनीन खुदा तो जाने ये कादरपुर में सिसराटियों न कुरान मजीद जी साईं मेखो साहब भी जवानी में कुरान मजीद पढ़ दो तो मानू जा वार अभी उभा थी वेंदा अल्लाह सही फरमायो मुझे न कुरान मजीद में शिफात ओ मुझा महबूब चवेन जेके मरीज बातनी मरीज ओ जिन जे दिलन में शिरका जेके अल्लाह साईं सा भाईवार बनांदा ओ मुझा महबूब ओ मुझा दिल पर ओ मुझा मिठड़ा मोहम्मद करीम मिठे नाले वाला ऐलान कर सही शाजो ऐलान क्या जवन नज़्ज़िलु मिनल कुरआन मा हुवा शिफाअ इंशाअल्लाह हे दिस्तकियता जवान अचनी कुरान मजीद शिके तो अचे हे कादरपुर वारा सब मुजाहिदन कुरान मजीद जा आशिक सजी मस्जिद भरजी दी इंशाअल्लाह साईं इमदादुल्लाह है साईं अब्दुल मजीद साहब भी वजीफा पढ़ंदा अल्लाह करे मानू अची वजन हिनन जे दीदार करण सा भी ता जा गुनाह टड़ी वजन तारीफ मा मुंह ते तारीफ न कबिया पर अल्लाह वारे के दिसण सा रब याद अची
कादरपुर वारो टेकियल हो जो हेड़ी हस्तियों इते कादरपुर में ता वट आहिन अञा पंहिंजा बच्चा नथा पढ़ायो साईं वारो छा थियो आ तव्हांखे ऐलान कर त ये बातनी मरीज जेके अल्लाह साईं सां शरीक था करन ओ जिनजो कीदो यो त अल्लाह भी दींदो आ त सोनो अली साईं भी दींदो आ अल्लाह भी दींदो आ त नबी भी दींदो आ मुझा नबी ये वडे में वडा मरीज थी चवे त अचो सजी कुछ शिफा इन कुरान मजीद में रखी शरी तमाम एक ये वरी ज़ाहिरी मरीज जेके बुखार हो जे जेके लिंगन में सूर हो जे जेको ब्लड प्रेशर जो मरीज हो जे जेको शुगर जो मरीज हो जे उन्हन जे लाए भी मां कुरान मजीद शिफा बनायो ये वडी हस्तिया चिबड़ो हिनके त इज्जतन असां नवाज़ा कुरान मजीद में अल्लाह सही फरमायो वा तस्मू बिहब्लिल्लाहि जमीआ ओ कादरपुर वारो ओ नौजवानो ओ पढ़ो हिन मुझे कुरान मजीद के मर्द हो जो जायूं मायूं मस्तूरात हो जो हिन मुझे कुरान मजीद के दिए में जायूं डेणो ताजो कमा हाँ मां रब उहो आया हिन कुरान मजीद जे सदके ताजी कब्र त रोशन पाईंदो माव दुनिया में त मानू ताके साईं साईं करण वाला पैदा करे दींदो माव कब्र में त रब मलाइक ताजा गुलाम बनाए छॾींदो माव आखिरत में रब ताजे मर्ज़ी ते हलंदो माव जो दुनिया में ता मुझे कुरान मजीद जे मर्ज़ी ते हली आया हो ओ दुनिया में इज्जत जा तलबगारो अब अंदर अचो पेरो अंदरियूं जायूं में हेॾे सुरी अचो तहां भी अब तहां भी सुरी अचो थोरो ओए अगी अचो मौलवियन जो पेट्रोल आ बशयूं एको आवाम घणी लाउड फर्स्ट क्लास हुजे बस सब चो सुभान अल्लाह अल्लाह अकबर ओ दुनिया में इज्जत जा तलबगार अल्लाह सही फरमायो वलिल्लाहिल इज्जतु जमीआ ओ दुनिया में इज्जत जा तलबगारो इज्जत होडे नथव हेडे आ शैतानी कम में इज्जत नाई सरकारी मानू जी भी 60 साल ताई इज्जत वरी 60 साल को पोलाए शरीर जे मगज फिरियो त जाने उफता सुफता फैसला न करे 60 साल को कुर्सी तो ही सरकारी मानू के लाए शरीर दान छो जे आने अकुल कम न थो करे उन के लाइन दा पिया और कुरान वारे जी 60 साल जो थींदो हर को गोडा दब जा झुकाइंदो साईं अग में छड़ो आलिम हाने अल्लाह वारो भी आ साईं अब्दुल मजीद रे इंदा आयो न ता दुआ जिला हाने पोढ़न में शुमार आ साईं ये ना इंदा आयो न साईं रे दुआ जिला साईं हे मसलो आ दुआ या है कुरान वारी जी इज्जत ओ हमेशा कुरान वारे जी इज्जत रहंदी तो साजे लाए ता कुरान मजीद छॾे ॾिनो आ छो कुरान मजीद को परे थियायो कादरपुर वाला मां अल्लाह जो नालो मेड़ तो ॾियाव हे पंहिंजो पटको भी त सुधरी वञो नमाज़ी थी वञो
कुरान मजीद के जिय में जायूं दो हुस्न अजाए तो सुबाने न हूंदो माल अजाए तो सुबाने न हूंदो साह अजाए तो सुबाने न हूंदो कुल्लु मन अलैहा फान व यबका वजो रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। हर शय जे मथा फनात बकाव अल्लाह जे ज़ात ओ कदर पुरवरा थोड़ो ध्यान कर थोड़ो होश धार जे अरबी मोहम्मद करीम जे लाए 14 तबक बनाई जान बनाई वा हस्ती भी इन दुनिया जे जान में न रही अल्लाह ताला फरमायो लौला कलमा खलक़तुल अफ़लाक। अबा अंदर अचो मां केड़ो ताके बार बार चवा कुरान मजीद जा आशिक अंदर अचो ता भी सुरी दवे हो थोड़ो सुरी अचो हेडी भाव तो थे वाला इशा वेजा वेजा सुन अल्लाह इंशाअल्लाह अजीजो कुरान मजीद को परे न वञो चिंबड़ल हुजो चिंबड़ल ये वडी हस्ती आ कुरान मजीद तारज़ पे कयो दुनिया जो जहान फनात जे लपेट में जरूर ईंदो। अल्लाह ताला फरमायो मुझा महबूब तोखे पैदा न कया हां ते जहान ही न बनाया हां तुझे करे मां सजो जहान बनायो त सोना वो हस्ती भी न दुनिया जे जान में न रही पो अकुल काडे वियो थे जवानी झट घड़ी दिया जवानी चिटको आ अज जवानी जी अंध में आयूं अज नशन पतन में आयूं खबर ही न पोंदी कुराड़ा थी खबर ही न पोंदी मौत अची न नंढे ते आ न वडे ते डाडो वेठो आ पोटो जेको कल जायो वयो अचण जी तरतीब है वञण जी तरतीब ही ना पुशाते मावा शाते आकड़ा ओ किराना जी वबा शो आई असा अल्लाह ताला के विसारे छड़वा कुरान मजीद में अल्लाह सही फरमाया अल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा ओ ईमानार घणे में घणो मां अल्लाह साईं जो जिक्र कयो जिक्र खोड़न किस्मन जा थींदा कुरान मजीद जी तिलावत भी जिक्र नमाज पढ़न भी जिक्र सोने जी सीरत सूरत अपनाइन यो भी जिक्र आए जाना असा कुरान मजीद के शडेनो से नमाज पुछो न बेबरकती अचे अजीजो संभालियो पाण के पुछो न अजाब अचे पुछो न इमरान खान जेड़ो जुल्म असा जे मथा अचे
असां कुरान मजीद के छॾे ॾिनो आ, साल गुज़री विया, घरनि में पियो आ त कॾहिं न कुरान मजीद के खोले, चुमी ॾेई सीने सां भी न लाथो आ, बच्चे के पुट के न्याणीअ के सुम्हण माल भी चुमी ॾींदो आ, सीने सां लाहींदो आहे। ओ या औलाद, जे औलाद जे लाइ तू मरे तो, करे तो, कमाए तो, पोयो खत्मो भी न ॾींदई, हे उआसी न न न तू कब्र में औलाद वठी वञाए, लठ भी ॾींजांइसि, मलाइकनि को बचाईंदी है न। लहो कब्र में कादर परवारो त नेरन मंझंदि गॾे थींदी, कीअं दुनिया में मस्ती कंदा हो। औलाद न बचाईंदी। ओहे कुरान मजीद ईंदो, पर हाँ मता चो तो औलाद, उहा औलाद ओ जे औलाद के पढ़ायो, यो जारी खैर आ, जेस ताईं इन जो बच्चो पढ़ंदो, वरी बन के पढ़ाईंदो, वरी वेठन के पयो इन के खबर में सवाब मिलंदो। क्या मजे जाड़े कुरान मजीद जा हाफिज, कुरान वारा आलिम गोलींदा तदा पंहिंजे पी मां, अल्लाह सही चवंदो अॼु छाजे लाइ परेशान आयो, ओ कुरान वारो अॼु छो परेशान आयो, साईं दुख भी इन्हनि बर्दाश्त क्या, गम भी इन्हनि बर्दाश्त क्या, अलाए कहिड़े हाल में असांखे हिन मंज़िल ते पुॼायो अबो अमा। साईं असां पंहिंजे अबे अमा खे ॻोल्हियूं था त असां त जन्नत में वञूं, पर हथ को वठी पंहिंजे अबे अमा खे भी जन्नत जे मलातनि में वरतियूं वञूं। हदीस शरीफ में अचे तो सोना ताज सोनी कुर्सियुनि ते विहायो, कुरान मजीद जे आलिमन ऐं हाफ़िज़नि जे अबे अमा खे पुछा करण वारा के पुछा कंदा, अदा बुधायो तो सही है केरन नबियत नाइन, असहाबी वलियत नाइन, जे भला केरन जे कुरान मजीद जे आलिम हाफ़िज़ जा अबो अमा हो, जिन पंहिंजे बच्चन के पढ़ायो आ, जो रब इन्हनि खे एॾो एज़ाज़ ॾिनो आ। मज़ो ही हिन कुरान मजीद में, चिमड़ोस कुरान मजीद के दजीअ में जायूं ॾे, माशाअल्लाह। कुरान मजीद जे करे अणघिरी ख़िदमत, अल्लाह तो सभिनी जे मथां राज़ी थी पए, इन अदे जे मथां जीअं हिते गॾु कयो त असीं जन्नत में भी ईअं गॾु कजाए सभिनी खे। अज़ीज़ो संभाले वञो पाण खे, ओ जने अज़ाब ता चल त चो ता छाजे लाइ तो अज़ाब अचे। कुरान मजीद में अल्लाह सही फरमायो, फरमाई ज़हरल फसाद फिल बर्र वल बहर बिमा कसबत ऐदिन नास। हे शराब पियण, हे ज़िनाऊं करण, हे चोरियूं करण, हे नशा पताम, हे अबे अम्मा जी नाफरमानी, हे गानन के अहमियत ॾियण, हे मौसीकी राग सां प्यार करण, ये असांजे हथनि जी कमाई आ। पुछो न अज़ाब अचे, पुछो न किरोना अचे, पुछो न इमरान अचे, छॾे ॾिनो आ, घर घर थी वियो आ। अॼु ॾिसो त सही, दुख पइजी वियो आ, बेबरकती अची वई आ, छाजे लाइ? छॾे ॾिनो आ कुरान मजीद। ओए ते कुरान मजीद जा आशिक़ सब जो सुभान अल्लाह। 2 हथ मथे खणी ॾिसां मां,
अजीजो जो इंशाअल्लाह ताला कुरान मजीद सां निभाईंदासीं, वफादारी कंदासीं। ओ इन कुरान मजीद सां वफा कई बिलाल साईं सोहणो भी ना है, रंग जो साधड़ो वार गुंडीदार, अखियूं नंढियूं, कद जो हल्को, पर एडे मानारो अल्लाह सही बनायुस, एडे मानारो अल्लाह सही बनायुस जो मेराज हरी रात सही जमल जन्नत में मलातन जन्नत जो सैर करन पिया। जिब्रील जी सही ओ जिब्रील मां त घुमा तो मुझे त पेरन जो आवाज आहे, मुझे त कदमन जो आवाज आहे, तुझो त आवाज आहे जिब्रील, तुझे भी पेरन जो, पर हे टियो जवान केरा। जिब्रील अमीर चवे तो ओ सही मां कुर्बान वञा तांजे मथां, तांजो सही प्यारो शागिर्दा, तांजो प्यारो परवानो ऐं पतंगा, आशिक़ा शागिर्दा मुरीदा। एडो अल्लाह सही के प्यारो आ, एडो त प्यारो आ जो सही मस्जिद नबी दे वञी रहा आज़ान जेला। एडो त रब के प्यारो आ जो घुमे मके पाक जे घिटन में पियो, पर जुतिया जो खड़काट जन्नत ऐं अर्श अज़ीम ते पुजाए छॾे। समूरा जो कुरान मजीद सां निभाई हज़रत बिलाल सही त एडे शान वारो बनी। अज असां कुरान मजीद को पढ़े आयो, अल्लाह सही कुरान मजीद में फरमायो मा अल्लमना शिअरा मा यंबगी लहु इन हुवा इल्ला ज़िक्रुन व क़ुरआनुम मुबीन। मज़ो अचे वतो, जमात घणी अची या सब जो सुभान अल्लाह, ॾाढियन जो सुभान अल्लाह। ये नौजवान जेके ये शहजादा ये कुरान मजीद जा पतंग परवानान छिके आया, कुरान मजीद इन्हनि के पंहिंजे घरनि में बिस्तरनि के छॾे आराम वारनि जाइनि के छॾे आया आहिनि। जीअं करबला जे मैदान में हज़रत इमाम हुसैन सही पंहिंजा वतन छॾे आयो, बच्चा कुर्बान कई, जान कुर्बान कई, माल कुर्बान कई, पर जो रब जे कुरान ऐं नमाज के न छॾियई। हज़रत इमाम हुसैन सही असां तव्हांखे सबक ॾिनो आहे त ओ मुंहिंजा आशिक़ सच्चा हुसैनी ऐं सच्चा हैदरी उहे आहिनि जेके कुरान मजीद ऐं नमाज़ सां प्यार था कनि, सिर त कुर्बान करनि था पर अल्लाह जे सजदे खे नथा छॾनि। इहे आहिनि सच्चा हुसैन। हुसैन साईं जो आशिक़ सॾाइण ज़बान सां त सवलो आहे, पर उहे करे ॾेखार। हे वरी चवंदा आहिनि त कुरान मजीद हुसैन साईं के वहाबी न मञींदा। ओ असां सहाबा जा भी गुलाम, अहल बैत जा भी गुलाम, जेको सहाबा के मने अहल बैत के न मने जो इहो कामिल ईमान वारो नाही। अहल बैतन जो इनकार कीअं कंदे? दुरूद में अल्लाह सही अहल बैतन जो जिक्र कियो हुजे, अहल जो लफ्ज़ दुरूद में न पढ़े त दुरूद ही तुझो कबूल न पवे। साईं जिम्मेदारी सां ॻाल्हाए।
ऐं तव्हां अहल बैतन खे मञियो नथा। हिकिड़ी जाइ ते बि मां वाइज़ कयां, मां चयो पंजतन पाक, असां त पंजतन जा ग़ुलाम आहियूं। मां चयो पंजतन चइबो छा किया? साईं वारा न ॿुधाईंदा तव्हांखे, तव्हां पाण ॿुधायो, तव्हां को सवाल आहे पंजतन छा खे चइबो आहे? पंजतन पाक ख़बर अथव? हिकिड़ी जाइ ते बि मां वाइज़ कयां, चए पंजतन पाक अलाह खे चइबो आहे। मां चयो ठाहु को आहे, बसि ठाहु को। पोइ मां चयो मौलवियुनि वहाबियुनि ते एतिराज़, देवबंदियुनि ते, जमियत वारनि ते। पंजतन पाक उन्हीअ खे चइबो आहे, ओ हज़रत इमाम हसन साईं, हज़रत इमाम हुसैन साईं, इहे ॿई भाइर ऐं उन्हनि जो अबो अम्मा हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा ऐं अम्मा फातिमत ज़हरा, घणा थिया? 4। ॿियो मुंहिंजो आका साईं पाण थी विया 5। त वरी चादर मथों अची वई त पंजतन पाक बणिजी विया। मुंहिंजा अलाह मुंहिंजे अहल त पाक बणिजी विया। जिनजे मथां 5 मिंट चादर पई थी उन्हनि खे पंजतन पाक तो चई। जेकी अम्मा आयशा 13 साल मुंहिंजे हुज़ूर सां हिकु चादर में गुज़ारी थी, उन खे पाक नथो चई? समूरा चो उहा पाक, अम्मा आयशा पाक अक़ीदो अथव न तव्हांजो? ताज़ीज़ो क़ुरान मजीद के जीअं में जायूं ओ हिक दफ़े रात जे टाइम में मुझो आका साईं, मुझो रबर साईं हज़रत अबू बकर सिद्दीक़ के वठी चे अजु मां पंहिंजे साहबनि जो, पंहिंजे शागिर्दनि जो इम्तिहान तो वठां। कहिड़ा मुंहिंजा मुरीद ज़िक्र में आहिनि, कहिड़ा आराम में आहिनि, कहिड़ा नमाज़ में आहिनि, कहिड़ा क़ुरान मजीद जी तिलावत था करनि। साईं जन इम्तिहान वठंदे वठंदे आया, को ज़िक्र करे, को क़ुरान मजीद जी तिलावत, को तहज्जुद जी नमाज़, मिठी निंड फिटाए। वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा, मिठियूं निंड्रा फिटाईंदा हा। साईं जन हलंदे हलंदे हज़रत सालिम साहबीअ जे दरवाज़े ते आया। वाह सालिम, तुझे क़ुरान मजीद तो कुर्बान वञा। सालिम साहबी क़ुरान मजीद तो पढ़े तो यासीन वल क़ुरानिल हकीम, इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम, तंज़ीलल अज़ीज़िर रहीम, लितुनज़िरा क़ौमम मा उनज़िरा आबाउहुम फहुम गाफ़िलून। कुरान पढ़ने पढ़ने ओ जमल सूरह रहमान दे पोतो क्या रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान। एडो तो मिठो कुरान पढ़े पियो जो कुरान मजीद में भी अल्लाह सिंह फरमायो वरत्तिलिल कुरान तरतीला। ठाए ठाए कुरान को पढ़े। एडो तो कुरान मजीद मिठो पढ़ेगी जो मुझे आमना जे लाल जो अंदर झोरे रखई।
भला चाचो अब्दुल गफूर होश में ना है लगे तो मंझन जी निंड न कई तई या मानी न मिली तस वाइज हेडे तो हले त तकी होडे तो मैन मानू जो त ख्याल हेडे हुजे सब जो सुभान अल्लाह ए परवानो पतंग कुरान मजीद जो नबी सैयन के नसियर वार कयोस दीदार कयोस कुरान मजीद जो दीदार त कयो अखियों छरी पोंदो अखियों कुरान मजीद जी दिसण ये अखियों मिलियो नी कुरान मजीद जे करे ए दीद अल्लाह सही कुरान मजीद जे करे दिनिया ओ मुझे आका सैया जो अंदर झोरण वारो हो तो है कुरान मजीद सालिम साहबी रोए पढ़े तो कुरान मजीद सैया जे अखिन मुबारकन मां पानी वही वियो पाण फरमायो सालिम एडो त रात मिठो कुरान मजीद पढ़े पियो एडो त मिठो कुरान मजीद पढ़े पियो जो मां आमिना जे लाल जे अखिन मो भी पानी वहाए छड़ी सालिम चवे तो सही कुर्बान वञा ओ सही कुर्बान वञा जे खबर हो जे त तहां बिठायो ता बुधो आ त अञा वधीक कुरान मजीद ठाए ठाए पढ़ा कुरान मजीद जे करे मुझे आमना जे लाल जी नबुवत वारी चीच मुबारक शहीद नंद मुबारक शहीद ताइफ में रते वीत थी विया हे कुरान मजीद लेन क्रूज ने जहाज ते ना आयो साईं कालो आयो के अर्श अजीम तो नाज़िल करे मां रत जा दरिया पार करे पोइ न कादरपुर जे न मस्जिद में पहुतो आ कुरान मजीद जे करे हजरत उस्मान साईं शहीद कुरान मजीद जे करे मुझे आका साईं अबे डाडे जो वत मको पाक शदीदा ता वजन हुजूर रोंदो निकतो तो वने हिन कुरान मजीद जे करे रत जा दरिया पार करे आयो आ बुधो कलमे वारो ओ इमाम हुसैन सही कुरान मजीद ता कुर्बान उनिया जा बच्चा कुरान मजीद तो कुर्बान अज असा मस्जिद जे वञण जे लाइ बच्चे के चमाट न हणंदा आहियूं उस्ताद जी चमाट साईं अब्दुल मजीद छो न के चमाट अरे होरे हज़रत इमाम हुसैन सही के नथो ॾिसे त इन कुरान जे लाइ सगीर असगर साईं कुर्बान अली अकबर कुर्बान थियो बीवियूं बेवारसियूं लगियूं पयूं कुर्बानी त उन्हनि जी आहे त अॼु ॾींहुं बि उन्हनि जो नालो रोशन लॻो ऐं तव्हां असांखे वेठे हंधि मिलियो आहे तॾहिं क़दुरु न आहे सवाब जे करे किरोड़ में मिले आ त पहिरों चवे आ किरोड़ भरे करे भी सवाब वठा मुफ्त में आ तॾहिं नथा असां कयूं सवाब तॾहिं नथा कयूं नेकियूं बणजी वञो नमाज नमाज कुरान मजीद ओ साईं जन मेराज वारी रात मथे वया हिकड़ा शख्स ॾिठो जिनजे मथन जे मथां जिनजे दिमाग जे हेठां पत्थर रखियलो पत्थर वरी मलाइक पियो पत्थर खणी झिंब खणी ठका जो मगज में कदाइन पिया त में जालो अध गभा गभा थी वञे पियो हे मथो साईं जन फरमायो जिब्रील जी साईं ओ जिब्रील ए केड़े 2000 लोहारी साईं हे उहे थी जेके जवानीअ ते मगी कंदा ओ जेके जहाज़न ते मगी कंदा ओ साईं जेके बंगलन ते फैशन ढोकड़न ते माल ते वडाई कंदा साईं नमाज जे वेझो न ईंदा हिते पुजंदा वेंदई बेनमाज़न जो इहो हाल हशर थींदो वेंदी घणा दफ़ा रब सॾ तो कराए
ॾींहं में 5 दफ़ा ओ जे मल बांगो सॾ तो करे हय्या अल सलाह हय्या अल सलाह न ॾाढिया नथा जो अञा वॾी आवाज़ हाणे मुंहिंजी इंजण थी आहे गरम वञी तॾहिं थधो थो कयां सभु जो सुभान अल्लाह हय्या अल सलाह हय्या अल सलाम अचो गवर्नरनि जे कचहरीअ में वेहण वारो अचो दुकानदारू अचो ताजरू अचो जमीन ते घुमण फिरण वारो अचो सही केॾे जो जे उन्हीअ बादशाह जो ऐलान थियो आहे ओ जेको बादशाहनि जो बादशाह हाकिमनि जो हाकिम अलैहि सल्लाहु बिअहकमिल हाकिमीन वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज्बे सां अञा मुजाहिदन वांगुर हाकिमनि जे हाकिम जो सॾो थियो सही सॾो तो थियो आहे बच्चा छॾे अचो धंधो छॾे अचो दुकान छॾे अचो ओ साईं बंगला छॾे अचो वजीर आज़म जी कचहरी छॾे अचो अचो त सही ॾींदे छा इंसान लालची याद ॾींदे छा अल्लाह सही अगते ही भांगे को ओ न आजान देने वाले को ये लफ्ज़ तो चौराहे अल्लाह सही चवे तो हय्या अल फलाह न सुभान अल्लाह बस हाणे तव्हां थकी पिया आहियो साईं मां भी थकी पियो दुआ करो हय्या अल फलाह हय्या अल फलाह अचो त जन्नत ॾियां अचो त कामयाब बणायां इन दुकान जे वापारीअ में कामयाबी न आहे जहाज़न में बंगलन में वजीर आज़म जे कचहरीअ में ये अॼु जाती सुभाणे खत्म कामयाब बनाया अल्लाह सही फरमायो अमल सालिह कयो पो जन्नत ॾियां सही कहिड़ी जन्नत ॾींदे नमाज जो तुंहिंजी पढ़ूं सुबह जो सॾु करायो तई न आयो आ त रब बेपारीअ ताईं ज़ोहर नमाज ताईं इंतजार तो करे दरवाजा खोलाए तो छॾे त सुबह जो मुंहिंजो बानो न आयो आ मन लज अचे त मंझंदि जे टेम में माॾे अचे अब्बा मां तव्हां को तो पुछां पेशानी कीअं ॾिनी आहे ॻाल्हायो अल्लाह ॾिनी आहे त झुकाइजे बि उन जे आॾो न हाँ न न कंडे जे आॾो झुका ये झंडो झंडो जो टिकुंडी लगो पियो आहे इने जे आॾो हिकड़ो पियो हीअं हीअं करे झंडे हीअं कंदे कंदे अलूट त हूंदा हथ लॻी वियुसि झंडे खे हीअं परे थी वियो शिरक निकिरी वियुसि ओच अबा छा थियो चे पीराना पीर मां ठहियो न आहे कल्ह को वठी सजदो न कयो मां अॼु कयो मां त कावड़ियल ख़बर न आहे त होॾो बिजली जी अर्थ लॻी इहो थी वञी ईमान बचो माण्हुनि जो अल्लाह बचाए एड़ा सजदा न कयो जैसा का शे जो फायदो न हुजे
अलम गाजी गाजी कावड़ेला बनियो सजदो न कयो मां सज अर्थ दिने आओ रब कावड़ियो थी कदी तो मुझो बानो माने नथो अचे सजदे जे ला वो तो पयो रब इंतजार तो करे जे कदे सुबह ना आयो आ त मंझन जे टाइम में अचे जे मंझन ना आयो आ त टे पारी जे टाइम अचे मां रब राजी थी पवा ये अन्या हया ना आयो अन्या लजना आयो त मगरिब जे टाइम दरवाजा खोल रहा है छड्या तमाम ओ जे अन्या हया नथो जे तबो यो इशा जे टाइम में अचे जे अन्या नथो अचे तो सुबह जे आज़ान ताई मां दरवाजा खोलाए छड्या तमास अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान। अब बात तू आयो सामो वेण भला इशारो करण आयो तो लव हलजे हलजे ओ पोयो पोयो 10 वरी 20 मिनट सब जो सुभान अल्लाह अकबर। एकड़ी जाए ते पे मां रमजान में वाइज क्या रमजान शरीफ जो महीनो पेरियाले मस्जिद भी वडी मस्जिद सजी भरियल वाइज कयम 1.5 घंटो जैसे अधु घंटो अञा वरी अधु घंटो 2 कलाक पूरो वाइज रोजे सा एक सजो डी तरावीह पढ़ण वाला जैसे अञा हलो ओ सेरी करे छो मां जो छो अबा रूसी ट्रैक्टर तो मां भी ना आया मां भी इंसान आखिर अखिन जो भी हक आ दिमाग जो हक आ सुकून तक कयो न सब चो सुभान अल्लाह। मेराज वारी रात सैयन मथे आ एकड़ा एड़ा शख्स ॾिठो जेके पंहिंजे भाउ मुअल जो नोचे नोचे करे गोश्त खाइन जिब्रील जी साईं जे हे केड़े ॾोह जा ॾोहारी हे गोश्त खाइन ता मुअल जो चे साईं मुअल बा जो गोश्त इन्हीअ जे लाइ खाइन ता जो ओ दुनिया में हिक ॿिए जी गिलाऊं कंदा इंसान कलमे वारो कलमे वारे जो भाव वरी अॻिते हलिया हलंदे 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 साईं हिकड़ा माण्हू पंहिंजा वॾा नीअं मुंह के खरड़न पिया खल्ला लही अचन पई वरी मथे चढ़ी वञन पियो जिब्रील हे केर साईं चुगल खोर ऐं शैतान हिते पुजदा वेंदई ई हालतूं ओ एकड़ा एड़ा मर्द औरतूं साईं ने ॾिठा जेके पकल गोश्त हिलाल जो सॾे हराम जो कच्चो गोश्त खाइन पिया जिब्रील हे केर साईं उहे मर्द थी जेके पंहिंजे घरवारनि खे छॾे पियनि औरतुनि सां बुराई कंदा साईं उहे औरतूं थी ओ जेके पंहिंजे मुड़सनि खे छॾे ॿियनि को बुराइयूं कराईंदियूं साईं हिते पुॼंदा वेंदई इहे हालत थींदी वेंदनि बचायो ज़रा छो बेनमाज़ी थिया अल्लाह सही फरमायो अमल सालिह नमाज पढ़ो तो सोन ॾियाव चांदी ॾियाव ओ फरमाई अल्लाह युदखिलुल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार युहल्लून फीहा मिन असाविर मिन ज़हबिन वल उलआन वलिबासुहुम फीहा सोन
सोन नींदो मां चांदी और ज़रबख्त कीम खाम जा लटा रेशम जा लटा ये तांगे पारा वेंदा भटन साहबन के ओ छड़ो मुझे न कुरान मजीद नमाज सां दिल लायो आओ सही अन्या बियो शादी ने अल्लाह सही फरमाई हूर मकसूरातुम फिल क़ियाम दुनिया में हिकड़ी माईअ जे लाइ सिकी मोआ ये ना हिकड़ी जाए ते को छोरो ताड़े तो अचे त पी जी उप फटे तो वठियल बाबा वठियल एडी हल मेल हणी टे दफा मेल हण जे तो चार दफा अन्या हमरा के मिसकाल भी नहीं मिले पर होडे पूरी काल मिलदी ता सही के में बंदूनियो चे खीमन में घणियों नी देन चे 72 70 अख केडी उंदन कुकड़ जे आने जी एडी सोणी अल्लाह सही फरमाए ओ जे कले पांजो रहो इन कादरपुर जे इलाके में ये दुनिया जे जान में लाराइन त पूरी दुनिया खुशबू बढ़ी वञे कोड़े खूह में थुक पांजी उछलन लुआब उछलन त कोड़ो खूह भी मिठो बढ़ी वञे एड़ियूं मिठियूं तहां जे लाइ पैदा कयूं अथई अन्या नमाज नथो पढ़े हूरन जे लालच सां पढ़दे बाकी रब जे रज़ा सां न जो अल्लाह राजी रब राजी थियो तो ये हूरा भी मिल जू जन्नत भी मिल अल्लाह सही फरमायो तहां के मां अन्या वधीक सोहणो बणाइंदुम उहे ॾिसी करे चवंदियूं साईं अब्दुल मजीद इहो आ साईं इमदादुल्लाह चाचो अब्दुल गफूर हे त असांजा घोट असां खां भी वधीक सोहणा कुरान मजीद जे करे अन्या वधीक हुस्न ॾींदो मां अजीजो अमल साले क्यों ईमान आने रब जे मथा बशयूं पाण में कयो त दीदार भी कराया फमन कान यरजू लिका रब्बी फलियामल अमलन सालिहन वला युशरिक बिइबादत रब्बिही अहदा मासा ज़ात सिफात में के भाईवार न बनायो शरीक न कयो बियो अमल साले कयो त पांजो दीदार कराया बस हाने थोड़ो कजे मेराज जे अल्लाह थोड़ो शॉर्टकट हर नबी के अल्लाह सही मेराज करायो फर्श ते पर आमना जे लाल की अर्श ते घुराइण वारो रब्बुल आलमीन वञण वारो रहमतुल आलमीन घुराइण वारो रब्बे ज़ुल जलाल वञण वारो आमना जो लाल मूसा अलैहिस्सलाम भी दुआऊं घुरियूं ओ मुझा अल्लाह तूर ते तो अचा मिठियूं तो गालियूं तुझियूं ॿुधा रब तुझे ॻाल्हाइण में एॾो मज़ो आ त तुझे दीदार में मज़ो अलाए केॾो न हूंदो रब दीदार कराए अल्लाह ने फरमायो काल लन तरानी ओ मुझा मूसा अलैहिस्सलाम उहे अखियूं हूंदियूं जेके मां रब जो दीदार करन साईं मेहरबानी कर जे चङो भला न जबल ॾो निहार जे जबल ताब झलियो त तूं बि मांखे ॾिसी सघंदे न त तुंहिंजो ॾिसण माल जुती पातियूं तो अल्लाह ताला फरमायो फखलाना अलई इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुआ
ओ मुझा मूसा अलैहिस्सलाम पाक वादी में तो जे जुटियूं लाहियूं आंगा ओ मुझा मोहम्मद करीम तू जुटियूं पायूं अच कुर्बे मूसा और है कुर्बे मोहम्मद और है कुर्बे तूर सीना और है कुर्बे अर्श मुअल्ला और है ओ मूसा कलीमुल्लाह हो तो है मोहम्मद हबीबुल्लाह आया शाट साईं जन जने अल्लाह जे रहमत जे वेजात ट्रे सदात ओ दुनिया मोहम्मद ओ दुनिया अहमद ओ दुनिया खैरुल बरिया फअदनामी या रब्बी ओ मुझा महबूब मां हटायो तारीफ कर मांगी सही मां तुझी तारीफ शा क्या मां मोहम्मद की ताकत ही ना है जो तुझी तारीफ कया सही तू पांजी तारीफ पान तो जाने ओ मुझा महबूब तू मुझे तारीफ जो हक अदा करे चुके हैं चंगो भला छा दो ओ सही मां एड़ी शया दिया नबी सैयद फरमाए अल्लाह जे जात की सही एड़ी शया दिया जेकी तो रब वट ना है महबूबा मां वट ना है जे हाउस वा केड़ी शया रब तो वट सब कुछ न्याज निवड़त इनकिसारी आजिज़ी रुकू सजदो तो वट ना है तू पाक सही मां सजदो खणी आयो आया अत्तहियातु लिल्लाहि वस्सलात वत्तय्यिबात सही मुझो जानियो इबादत मुझो मालियो इबादत और सही मुझो कोलियो इबादत ये सब कुल इन्ना सलाती व नुस्की व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन सही सब तुझे ला मुझो मरण मुझो जीअण सब तुझे ला ओ मुझा मिठड़ा मोहम्मद करीम तारीफ जो हक अदा करे चुके हाने अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकात मुझा महबूब तुझे मथा सलामत ओ तुझे मथा बरकतू जन रहमतू सही माते तक यही पर मुझा भट्टा साहब काले वजन मुझा शेख साहब काले वजन मुझा बेखा साहब काले वजन ओ सही मुझा बलोच साहब मुझा सिंधी साहब अरबी अजमी मुझी उम्मत काले वजे किन माखे दिठो किन न दिठो अल्लाह सही फरमायो वाला इबादुल्लाह ता भी चो वाला इबादुल्लाह सालिहीन सालिर बानन ते बीमार बजा सलाम रहमतू बरकतू जनी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दुखी घड़ी में भी ता याद और ता सा हुजूर सही जी दाढ़ी सुवारी कटराए वेही रहे 70 रुपए जो पट वठी गटरन नालन में जेका बाद जो मानो एकड़ो मासा दोस्त मिलियो चे सही मा जो इते ही दोस्त आ जेका बाद में उने वजीफो वरतो तमा साईं जो दीदार क्या निंड में बाकाई भी घणी रखे पे पूरो लख दुरूद शरीफ जो करिए घणो लख खबर तरी पे निंड पयोवार साईं ख्वाब में आया चैनी साहब समय इन उठण जी कई ओ
ओ चई त वञी साईं जे पेरन में किरी भाकुर पायास सीनो सीने सा मिलायास चुमी त ॾियांस जिए जो वेजो आयो साईं जन हथ सीने ते रखी परे मुंह करण फरमायो ये अखिन मो नार पानी जा हारे चवे साईं माखो केड़ी गलती थी वई ओ साईं माखो केड़ो दे थी वियो जो मां सादत या नथो माने सगा जो तां सा भाकुर पाया साईं जन फरमायो तू एडो दुरूद माते पढ़ियो आ एतरो पढ़ियो आ जो मां मोहम्मद करीम जी दिल भी चे पई त तो सा भाकुर पाया पर जिए जो तुझे चेहरे दे नजर पई मुंह दे नजर पई त तुझे चेहरे ते मां मोहम्मद करीम वारो बाग सुन्नत नजर न आई तदे मां मोहम्मद करीम परे मुंह कयो तमा अजो दाढ़ी सारी जे दाढ़ी मुल्ला रखता मुलन जो कमा साईं इमदादुल्लाह साईं अब्दुल मजीद मौली कासिम जो कमा ये रखन दाढ़ी औ ता मां तहां को तो पुछा हिते ता जो कमद बीठा हुजन या खजन जा बाग हुजनी अंबन जा बाग हुजनी बिना पुछा को वढे अची त हाली त कुहाड़न सा उडारे रख ये ना लठन सा पूरो करे त बिना पुछा छो मुझे बाग के हथलाती वो हुजूर सही जो बाग ता बिना पुछा हिन में अल्लाह ताला हुस्न न रखिया जमाल न रखिया कमाल न रखिया रोब न रखिया सूह न रखिया त पांजे 1.25 लाख नबियन के न दिया सूह अथस तड़ी तड़ी न हर नबी के पटको है दाढ़ी साईं जन वेठान पुछा के असा दाढ़ी को भी परे नबी साईं जन फरमायो जो को फसाद जे दौर में हिकड़ी मुंजी सुन्नत के जिंदा करे तो उनके 100 शहीद जो सवाब जणी अल्लाह जे राह में 100 दफा शहीद अज असा नबी सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीको को परे थिया से जे हर वक्त असा के याद संभारियो पान के अजीजो ए जान आरिया नमाज़ा पढ़ो कुरान मजीद सा दिल लायो दाढ़ी सुहारी रखो पटको बधो तारस पे कयो जने दोस्त के दोस्त वट वेंदो आ दुनिया जो भी दस्तूर आ तो ने के तोहफा मिलंदा अल्लाह ताला पांजे महबूब के तोहफो नी नमाज घणा वक्त 5 वक्त 50 वक्त रस्ते दे हज़रत मूसा अलैहि सलाम मिलियो सही ने भुटन साहब जो खबरा मा को कोन पढ़ंदई सही न इंसानन जो भुटा साहब त माई मजाक में चवा तो चेन जो खबरा मा को कुछ कोन पढ़ंदई आओ 9 दफा नबी सही ने मथे या 45 ना नमाज माफ वनी 5 बजू हज़रत मूसा अलैहि सलाम जो इन उम्मत जे मथा थोरो जैसे अन्या कोन पढ़ंदी चे हाने हयात वची कुछ तो मत का खई वजा सही जन आया गमगीन थिया सही जन के दुख पोतो गणती थी पई तमा उम्मत जी नमाज घटाए वेठो अल्लाह सही फरमायो जिब्रील मन मुझे महबूब के दिल जाए ते दया चवेस ते तुझा पढ़दा 5 वक्त सवाब मां 50 जोड़ी नो मान अमल थोरो कम थोरो सवाब उजरत मजदूरी वधिक सुभानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम पाक ज़ात ये रात जे टाइम में मस्जिद हराम का मस्जिद अक्सा तई वरी उतो सिदरतुल मुंतहा अर्शे मुअल्ला दीदार करायो मेराज करायो जे जे चौधारी सा बरकतू रखूं से मेराज के समझण जे ला ता के नमाजी बनणो पवंदो अल्लाह ताला जेको मुखो को चौरायो बार आहमी कबूल है मकबूल है मंजूर फरमाए सही अचो दुआ करायो
अबा नात खान को आयशा तू चवें बियो नहीं ना बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार या इलाहल आलमीन तो रहम फरमा फजल फरमा या इलाहल आलमीन चाचे अब्दुल गफूर आरंजी इन खैरात के कणे दाने के इन मेहनत के जमात सुवारी जे कबूल मकबूल फरमाए भाऊ फारूक साहब जे मेहनत या अल्लाह सही जेके न सडे में आया उन्हन को भी राजी थी जेके न सडे ते न आया उन्हन को भी राजी थी या रब सही जेके अमड़ियूं ॼाणियूं घरन में जिन कुरान ॿुधो आ उन्हन को भी राजी थी अल्लाह सही उन्हन जो जायज़ तमन्नाऊं पूरियूं कर या आलमीन जेके हथ खयूं बीठा थी इन्हन जो जायज़ तमन्नाऊं पूरियूं कर या आलमीन घुरण नथो अचे अण घुरियो अता फरमा अल्लाह सही मर्ज भी लाए कर्ज भी लाए और अब तू बाजारो तू असांजे गुनाह दे नजर न कर तो पांजो फजल ए बाज कर अब सही उहे कम कराए जे में तू राजी तुझो हबीब राजी उन्हन कमन को बचाए जे में तुझो नाराज हो तुझे हबीब जो नाराज इलाहुल आलमीन जेके रे औलादन उन्हन के नरीना नेक साले औलाद अता फरमा जेके बीमार उन्हन की शिफाए कामला जला दे अल्लाह सही जिंजा भी वडड़ा तोड़े पोतान उन्हन जे कब्रन के बिस्त जो बाग बणागा रब सही तू पांजो फजल कर मसाजिद मदारस जी हिफाजत फरमा उलमाए तुलबा जी हिफाजत फरमा रब सही जेको मां चयो जमात बुधो यो कबूल मकबूल फरमा पांजे बारगाह में निजात जो जरियो बनाए अमल जी तौफीक नसीब फरमा रब सही जेतरो वक्त इन दुनिया जे जहान में राए कामिल ईमान सारा अल्लाह सही जेको है नगड़ो इन दुनिया में जाएवा रब ने के कुरान मजीद जो आलिम हाफिज कारी साहब बनाए अल्लाह सही घुरन नथो अचे अण घुरियो अता फरमाए ओ मुझा अल्लाह सही तू रहमाना तू करीमा तू रहीम आहे या आलमीन दुनिया में रहाए त कामिल ईमान सा पान दे घुराए त खात्मो बिल खैर जे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मोहम्मद व बारिक वसल्लम व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्की मोहम्मद व आलि व असहाबी व अहल बैती व ज़ुर्रिय्याती अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।